ए वाली झड़ा बसर रखियो वेठो आ हिन वटि बि त चोथों ॾींहुं जो को सामान आ हे घणे आ धड़ी तूं वरी सॼे शहर खां महांगो हे कल्ह 150 में वठी आं न ॾींदे वॾी ॻाल्हि आहे सॼे शहर खां मञा सौदो तुंहिंजो महांगो न भा 150 ॾे 5 किला ॾे थोरो थी 150 बस हिन जा मथां चौपल चङा लॻनि था हा यार भलो अथसि हा यार दुकान भलो आहे माफ़ कर माफ़ कर चौपल वठूं बुछड़ा तोखे लॻां थो न न गलती थी है फकीर सफ़ा लगे ए सेठ मालिक का नौकर थी हां हली हली ॻाल्हाए घटि न ॻाल्हायो तूं अचण सां मां पिञण वारो आहियां बाबा हेॾे 7 बजा ते गलती थी वई माज़रत माण्हू सुञाणियो त सयूं न कहिड़े हिसाब सां सुञाणी बाबा हेॾे 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 वो हाजी हा हेॾे 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 चौपल भला ॾेखार बिल्कुल हिते तोखे शइ जेकी मिलती गारंटी वारी मिलती हा मांखे सुठा ॾेखार इज्जत करे तोखे कुर्सी ॾियां थो हेॾे वियो न अबा देर थिए थी यार तूं ॾेखार चौपल उहो जट कुर्सी ते जेके असांजा वेठा आहिनि उहे कहिड़ा चङा आहिनि वरी मांखे कुर्सी ते वेहाए थो कुर्सी वेहण वारा चङा हुजनि हा त पोइ हाणे मोतबर तोसां गॾु असांजो ई मोकर असांखे हेठि वेहणो पवंदो तोसां वेही ॻाल्हायूं जी हुकुम करे छा चए छा थो मां चयो जानी हुकुम करे छा खपई इहो ॿारनि जा चौपल ॾेखार नंढड़े ॿारनि जा केतिरा 2 साल जा ॾेखारा बाबा लेडीज़ हा हा मसाला दुकान लॻो पिया होॾे त सुञे वटि का शइ हुई न चङा ई न हुयसि हे भरियल आहे हा बाबा साईं हे तुंहिंजा चौपल हिते रख न हे त नंढा आहिनि हे त नंढा खणी आयो आहियां हे त नंढा ॻाल्हाईंदो न आहे छा लेडीज़ चया थी न लेडीज़ आंदा आहिनि हाणे तूं मूंखे ॿुधाए न केतिरी आहे छोकिरी हेतिरी आहे केतिरी आहे घणनि सालनि जी आहे 34-35 साल जी आहे 34-35 साल हा इहा त वॾी आहे कुराड़ी हूंदी कुराड़ो थी तूं हीअं चंबो हणाए ज़ाल मोजी असां कुराड़ा आहियूं ज़ाल थी बि बाबा वॾी उमिरि अथसि हा वॾी आहे न चवां त 35 साल जी आहे अदा असां वटि इहे डिज़ाइन इहे नंबर पिया आहिनि जा हीअं कर छा ते आयो आहे पंधि रस्ते ते ॻोठ खां खणंदो रक्शे ते वञ माई खे वठी अचो उहा पेर में पाए ॾिसे जेको पूरो अचेसि लूसी ॻाल्हाए कीअं थो माई खे हेॾे दुकान ते वठी अचां छो मां ग़लति ॻाल्हायो मोतबिरी करे थो वरी अॻोड़े ॿियो ते चओ थी चए माफ़ कर मां फ़कीर लॻां थो हाणे वरी चए थो माई खे हेॾे वठी आ हीअं चंबो हणाए पोइ माई खे हणी दे तूं पेर में हणी ॾिसंदी न हणी दे त तूं बि पोइ हिते माई खे वेही धंधो कर न छा चौपल माई हलाए न तुंहिंजा छो छो हा त ॾियां थो न कहिड़ो जवाबु ॾियां थो पुछड़ा भेण पुछड़ो छा जो आहे हिन में ॻाल्हाए कीअं थो ॻाल्हाए कीअं थो धागो जा कम आप का आंदी थी किसे में हा पोइ ईअं बि चओ न मोकारो कीअं भई ॿारनि खे हेॾे वठी आ मां को तोखे गार ॾिनी जो हेॾो तूं कावड़ जी तके निभागी ॾिनी हुई हिकिड़ी कथे हलाए असांजी नालो निभागी अथसि पोइ काॾो तोखे वरी उहा माप ॾींदी कहिड़े आहे मां कहिड़े आहीं वठी अचण ते बि कावड़ खाए थो माप बि कहिड़े आहीं थोरो टोल लाहींदे छो चोलो मथे करे ॾिसां मथां को लंबर छा पियल हुजे पुठी ते हा अरे वाह पाण जहिड़ो सम्झो थी का पिने खे ॿाहिरि था हुकूमत शादी कई आहे न मुंहिंजे साम्हूं ॻाल्हि थींदी न आहे ईअं परे खां बुझो ॾिजी लाग अचे त जग पा वठां परे खां घणा ॾींदी थी ज़ाल है मुंहिंजी छो पोइ हे बि परे खां लितर आयो हूंदे न को हुनखे मिटी लॻल हूंदी इहो लंबर छापियल हूंदो न हुनजी माप ते मां ॾियां थो न हाणे ताज़ी तहिड़ी घुरे थो माई खे बि न वठी ईंदे मथे न कंदे माई मांखे न आहिनि वठणा बस नाइन त वञ न पसाए टेन छो ज़ाया करे छिकली पुछड़ी अथसि छिकले पुछड़ी अथसि हाणे बस कर न वञा त जॾहिं त खुटी न खणाई न बाबा वञ न वञ न हे माने बि अलाए कहिड़ो मजूर बि आयो आहे हुते आयो आहे ते माफ़ कर वरी हिते थिए थो हेॾे वठी अच ॿारनि खे पोइ मामो छा कर मामे खे घर मोकिलियाई
उहो वञे हुते वञी मां पो वठी अचेसि। ओ हे त पादर करे थो। बाबा तोखे चोपल खपे तो हुनखे आनींदे उहा पाईंदी त पूरा इंदसि त ॾींदासीं न। ईअं कहिड़ा तुंहिंजो मोकारो कयूं ॾियूं तोखे। तूं जो कहिड़ो मां मोकारो कयां चोपल मां वठण आयो हाणे ज़ाल खे हेॾे वठी अचां हिते शहर में। हा न त हे वठी वञ खणी वञ हेठी खणी वञ। इहे कीअं माप हुजे त खणा न। पोइ माप न आहे त हुनखे आने न। इज़राइल न खणे इज़राइल न खणे कयां पुट ॾे फोन अचे हिते कराई बेस तो मोतबर ईअं सम्झो आहे तो मूंखे वॾी ॻाल्हि इज़त आहे। वारा माण्हू तूं ॻाल्हाए कीअं थो ॻाल्हाए कीअं थो। मोतबरी करे थो न ॾे चोपल ॿिए ॿिए हंधि शहर खुटो आहे। माई को सवा कहिड़ो बि दुकानदारो हूंदो मज़दूर हूंदो न ॾींदुई। माई आनींदे उहा पेर में हीअं हणी ॾिसदी पोइ मिलतई माप बि नथी। ईअं जाते काथे वेंदे व्यस्तो थींदे। अलाए माते ॾमर अलाए तोते को धकु लॻी न ओ बासी हिकिड़ी ॾींदे। साईं मांखे हिन दुकान ते बीठे अची ॾाढी थी वई आहे त लेडीस ईंदी आहे हुन सां मर्द न हूंदो हर को पंहिंजी पसंदि पाण वठी थो वञे। तूं अलाए कहिड़ो लांती हुनखे